दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस सिंध जे सॾ ते सिंध मुख़्तलिफ़ इदारो रेवेन्यू आबका स्कूलनि ऐं इस्पतालुनि समेत सिंध जा समूरा इदारनि वांगुरु न्यू ऐं ओल्ड डिस्ट्रिक्ट हेड क्वार्टर अस्पताल दादू समेत सॼे ज़िले जूं नंढियूं वॾियूं इस्पतालूं बंदि। सिहत खाते जे नर्सिंग पैरामेडिकल आबका जे अॻवाननि राजा रफ़ीक पंवर, अमानुल्ला पंवर, निसार अहमद लाशारी, मोहम्मद आचर पंवर, इम्तियाज़ अहमद चांडियो, अयाज अहमद लाशारी, सदाकत अली सुमरो, मोहम्मद हसन खुश्क, वाजिद अली कांदड़ो, अज़हर अली अब्बासी, सजाद अली चांडियो, अब्दुल कादिर नारेजो, नज़ीर अहमद बबर, अल्ताफ अहमद पंवर, गुल मोहम्मद शाहानी, मोहम्मद रमज़ान सोलंगी, रहमान अली पंवर, गुलाम हुसैन कमराणी, मंसूर अली भट्टी, ज़हीर अहमद लगारी, कुर्बान अली लुंड, हबीबुल्ला लगारी ऐं ॿियनि इस्पतालुनि जी तालाबंदी करे इस्पतालुनि अंदरि ई बुख हड़ताल कई वई आहे। उन मौक़े ते अॻवाननि चयो त सिंध गवर्नमेंट पंहिंजे मुलाज़िमनि सां नाजाइज़ियूं करे रही आहे। हुननि वधीक चयो त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे तरफ़ां सिंध गवर्नमेंट खे पेश कयल मुतालबा जिन में हिकु पेंशन इस्लाहात जे नाले मुलाज़िम दुश्मन नोटिफिकेशन फौरी वापसि वरिता वञनि। ॿियों, सिंध जी ग्रेड 1 खां ग्रेड 22 ताईं जे सभिनी मुलाज़िमनि खे 50% DRA ॾिनो वञे। टियों, सिंध जे ग्रेड 1 खां ग्रेड 22 ताईं जे सभिनी मुलाज़िमनि जी पघार में 70% इज़ाफ़ो कयो वञे। 4, हेल्थ जे टेक्निकल स्टाफ जो सर्विस स्ट्रक्चर समेत हेल्थ जे मुलाज़िमनि जा जाइज़ मसइला। 5, ॿियनि सूबनि वांगुरु सिंध जे मुलाज़िमनि खे ग्रुप इंश्योरेंस ऐं बेनिवलेंट फंड रिटायरमेंट वक़्तु अदा कया वञनि, फौरी तौर ते हल कया वञनि। अॻवाननि वधीक चयो त सिंध जे मुलाज़िमनि जो मुआइशी क़त्लेआम बंदि कयो वञे, न त सॼी सिंध जे मुलाज़िमनि जो समुंड 6 ऑक्टोबर ते बिलावल हाउस आॾो धरणो हणी वेही रहंदा।